दोदापुर में बेदर्दी से कत्ल कयल सहाफ़ी जुल्फ़कार मंदराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ खिपरे में सहाफ़ियुनि पारां एहतजाजी रैली कढी। शही चौक खिपरो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे में सियासी समाजी अॻुवाननि पिणु यकजहती तौर शिरकत कई। सिंध में जेके सहाफ़ियुनि खे हींअर तमामु वॾी मुश्किलातूं आहिनि पंहिंजे पेशे खे इख़्तियार करण में, आवाम जे रिपोर्टिंग करण में, ऐं जेको पुलिस जो किरदारु आहे उहो इंतिहाई भयानक आहे। असां सिंध गवर्नमेंट खां पहिरीं त इहो मुतालबो कंदासीं त जेको SP आहे जंहिं हिन क़त्ल खे जेको ग़लति रुख ॾियण जी कोशिशि कई ऐं जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न, पहिरीं त SP खे हटायो वञे। उन्हनि से मज़लूमनि जे वारसनि सां असां इन ॾुखे वक़्त में गॾु आहियूं ऐं असांजो ई मुतालबो आहे त इन जेके बि इन में मुलवस आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। हक़ सचे कलम धणी जुल्फ़कार मंदराणी बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। असां वसवारनि खां मुतालबो था कयूं त हक़ सचे कलम धणी जुल्फ़कार मंदराणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे फाईअ जे फंदे ते रसायो वञे। एहतजाज में शरीक सहाफ़ियुनि सियासी समाजी अॻुवाननि मुतालबो कंदे चयो आहे त शहीद सहाफ़ी जुल्फ़कार मंदराणी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन मावजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़, खिपरो।